नाज़रीन बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सेनेट जी 30 सीटुनि ते चूंडुनि लाइ क़ौमी सूबाई असेंबलियुनि में पोलिंग जो अमल जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नवाज़ शरीफ क़ौमी असेंबली में पंहिंजो वोट कास्ट करे वरितो। पोलिंग जो अमल शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। 59 उम्मीदवार मैदान में लथल आहिनि। 18 उम्मीदवार पहिरियां ई बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सेनेट जी 30 सीटुनि ते चूंडुनि लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में पोलिंग जो अमल जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नवाज़ शरीफ क़ौमी असेंबली में पंहिंजो वोट कास्ट करे वरितो। पोलिंग जो अमल शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। 59 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। 18 उम्मीदवार पहिरियां ई बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सेनेट जी 30 सीटुनि ते चूंडुनि लाइ क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि में पोलिंग जो अमल जारी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं नवाज़ शरीफ क़ौमी असेंबली में पंहिंजो वोट कास्ट करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद मां आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी कुर्बान बलोच, अपडेट कजो इन हवाले सां सेनेट जी चूंड थी रही आहे। जी बिल्कुल, सेनेट जी चूंड लाइ वोट जो अमल जारी आहे। क़ौमी असेंबली ऐं ॿिनि सूबाई असेंबली सिंध ऐं पंजाब असेंबली में वोट जो अमल शुरू आहे। के में वोट अमल मुलतवी थी चुको आहे। बलोचिस्तान मां समूरा सेनेट बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। मुस्लिम लीग नून जे क़ाइद अॻूणे वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट पहुची वोट जो हक़ इस्तेमालु कयो आहे। उन सां गॾु सुबुह जो 9 वॻे ही वोट जो अमल क़ौमी असेंबली में इस्लामाबाद जे सीटनि ते शुरू थियो, जेको 4 वॻे ताईं जारी रहंदो। त अहिड़े नमूने सां पंजाब असेंबली में, बलोचिस्तान असेंबली में बि वोट जो अमल जारी आहे। 4 वॻे ताईं जॾहिं वोट जो अमल मुकमल थींदो त ॻणप थींदी ऐं उन खां पोइ कामयाब जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जो नालनि जो ऐलान कयो वेंदो। यानी हिकिड़ो प्रोसेस आहे। हर 3 सालनि खां पोइ 50% सेनेट जूं सीटूं ख़ाली थींदियूं, जंहिंखां पोइ उन्हनि ते चूंड थींदी आहे ऐं नई वरी जेके कामयाब जेके सेनेटर आहिनि उहे 6 साल रहंदा आहिनि ऐं बाक़ी 3 सालनि खां पोइ वरी जेको 50% उहे रिटायर थी वेंदा आहिनि। जी ठीकु आहे कुर्बान, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।